पूरे गोठा वारन सां ये जुल्म कया आहिनि, असां सां बि कया आहिनि। चाचा सोराब पुट कराची में पढ़ी आयो। हाँ हल हल हाँ चल। खुश आयो खैर खरीद चाक चंगू भलो कम कार कीअं थो हले? बाबा साईं हे मुंहिंजो दोस्त आहे सदाम नालो अथसि, मुंहिंजो क्लास फेल आहे कराची में, असां ॿई गॾु पढ़ंदा हुआसीं। बाबा साईं हे मां तव्हांजे लाइ शाल वठी आयुमि शहर मां, कराची जो आहे, सर्दी पियो अचे हिनखे पाइजो। छोटू हल कमदारा खैर ता है। अरे ये छोकरा अकेले नहीं, ये के सोराब जे घर में बैठा है ने। ये सोराब जा पुत्र थे, तोखे खबर ना है कराची में पढ़ी आया थे। वो दो के तो संग साथी यो के थे यो सोराब जे पुत्र जो दोस्त था गड जे को कराची में पढ़े तो। ये अजी न बचिया माया कमदार चिबड़ जे के चिमड़े असल छड़िया ही ना। भाई बाबा को चाय पानी पियो मथे में सूर पियो बाबा की राय दिस्त सही की बाबा ये बैटरी पैकेट अपन रटिया में न के बैटरी दिस्त। अरे बाबा इन में कीरी कोने चोला बाबा इन में के दिस्त झालाई कीरे
में भी कोने भला छा कयो छा सब भला खाली दिन अरे छा चक्कर आ यार भाई के इन में भला खीर कोने छा जे कर भला मुफ्त में निभागे दिन आई छा चक्कर छा है बाबा यार तू रोज खर्च कराइंदे 10 रुपए दाड़ी वठ वीह वठ अगे भी 150 दिन में वठ बाबा वठ वञो चाणी कर मथे में सूर पई गयो वञ बाबा वञ साथियों बाबा रे दरड़ो कोने बाबा दरवाजो कोने नौकरी ते छा भंग बटारी अरे बाबा रे दे अंदर दे पंहिंजो गोठा पंहिंजी बनिया तुंहिंजो छा आहे जाते घुमो असांजी मर्ज़ी। अरे तव्हां खे ख़बर न आहे मुंहिंजो नालो कमदार चिंबड़ा जंहिंखे चिंबड़ा असली भले मुर्स ॾिस वरी असांखे त धमकियूं ॾे आहे ॾिडरी वरी असांजे अॻियां चए त चिचड़ वांगुरु चिंबड़ी पा अड़े असां चिचड़ खे बि मरोड़े लत जे हेठि उछले छॾींदा आहियूं तूं करे खेत जी मूलिया अचते ने वठो कराची में आयो थे चमचा गोरी तो करे हाणे पाण खे वो देते आई कोन आयो आज मोती आयो कराची में पढ़ी लिखी आयो थे वो दोस्त भी साण तक निके ॾिसो था सुभाणे से जोबरन ले निके टंगे खणी था अचे ॾिसां सही आ भोतार रुगो तव्हां मूंखे हुकुम ॾियो मां आहियां कमदार चिबिड़ जंहिंखे चिबिड़ा असुल छॾिया ई न रस जबल खाना हनर बाबू बायनो उड़ा हजारों किसी की मोटरसाइकिल भी आए कितने रखे ना ऐसा है मैं हुक्म कर लेकिन सामान दवा तो नहीं मैं नमरा अंतता क्यों मारे उन्हें अच्छे उन्हें हर सब पैर बधी के खड में उछले चोने
बाक़ी कलमो पर तुंहिंजे के मारण आया हूं तुंहिंजे पुट जे असांजे सरदार सां घटि वधि ॻाल्हायो बाबा मरण लाइ तयार थी वई सलीम पियो खैरा करे मोट गई तालीम कीअं थी हले भाऊ तेरा भाऊ जो ताल टकरायो ऐसा भी सब खैर अमुन अमान आ कल मोट कैसे ही भाऊ मुझे दोस्त था कराची में गॾायो क्लास फेलो मुझे कमदार मेहमाननि लाइ चांहि पाणी जो बंदोबस्तु कर वञ तकड़ में ना वडेरे मारा है भाऊ सलीमा मां इन वडेरे खे कते न छॾींदुसि भाऊ जे मुझे बेगुनाह पीउ खे क़त्ल कयो आहे सरेआम क़त्ल कयो मां इन वडेरे खे कते न छॾींदुसि कते न छॾी बाबा कसम आहे तुंहिंजे रत जो जेसीं ताईं मां वडेरे जो कमु तमामु न कंदुसि तेसीं ताईं मां सुख सां ऐं चैन सां हिकु गिरह बि माने तुम जी सरदार घणा ॾींहं थी विया ने बलोच वारे होटल ते चांहि न पीती आहे ॿार ॾाढी लॻी आहे चरियो थियो आहे दिमाग़ ख़राब थियो अथई अॻे में मुल्क में बदमणी लॻी आहे तोखे चांहि जी लॻल आहे अलाह ख़ैर कंदो इहा पुलिस वारनि खां असां न ॾुजूं अलाह ते रख तवकल रख असांखे चांहि जी ॿार लॻी आहे मां वेंदोमांइ सम्झण जी कोशिशि कर हिन वक़्तु पंहिंजो ॿार हिकिड़े खां ख़ाली न आहे तो भला समझो तो कर रुस्तम
बेटा को छोटू मुसा गदा छोटू तो कटिया घबराए ना छोटी कोई तने छप्पर चाव तो कटे हुंदो आई नहीं घबराए ना जेरे खादो को नानो इनके लिए तैयार आया है हलण की तैयारी कयो न बीठा छो आयो मौत जे मुंह में कीअं थो अचे पे ॾिसां थो ॼाए कहिड़ो केॾा पियो वञे ज़मीन ते आयो आहे सरदार जो भाउ आहियां अयूब खान फोटू कढण सरदार जो भाउ आहियां इनजे करे छॾे थो ॾियां जेकॾहिं ॿीहर इहा ग़लती कई हिते आए त चिंता न बि थिए शुक्र कर अॼु जबल कोन्हे जेकॾहिं उहो हुजे हा त ज़रा ज़रा तुंहिंजा हितां वञणी आहे नजर आए असांखे उम्मीद चाही आहे प्यार जेको दिमाग़ में ठकाव निकिरी चइजांसि वञी हीअं बाहूं ॿधी तो मुंहिंजी ॾुखनि में न सार ॿधी वञी हीअं बाहूं ॿधी तो मुंहिंजी ॾुखनि में न सार ॿधी मां रोज़ हिते तड़पाई लिखा ही पहुची उते पैगाम ॾिजां चइजांसि विछोड़े मारे छॾियो ईअं तंहिंखे ख़ुदा जा नाम ॾिजां चइजांसि विछोड़े मारे छॾियो ईअं तंहिंखे ख़ुदा जा नाम ॾिजां थी चइजांसि ईअं लाग़र्ज़ न थी हिकु बि इहो ई अर्ज़ु थी चइजांसि ईअं लाग़र्ज़ न थी ही हाल बि थी जीअं तोखे चवे सावर
मत जा तेजास छोड़े मार छड़ो ये तय के खुदा जाना मत जा बागड़ो बधाई पर मथे जो सुर लाई ये को अचे तो बुधायो तो असम वाले जो तो की लगवा ता के कयो सुबेदार दादो तंगवा असम वाले जो तो की लगवा असम के कयो दादो सुबेदार तंगवा बात अरे राग में मजई को ने बद माथो बधाई व्यामिन मन्या गो ओ जानी मई आशिक असा मत सुना तई व्यामिन मन्या गो ओ जानी मई आशिक असा मत सुना तई आयो केड़ो तो गाए पठान की अले वो उर्दू वाले केड़ो वाले फारसी तो गाए सिंधी गाए बाबा सिंधी तो समझ में अची जिंदगी तो बुधाए हां बुधाए बुधाए अच मवाली कई थी जुदाई आते रहे तो मवाली खबर ना है काई आते रहे तो मवाली खबर ना है काई वाह 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 एड़ो गानो बुधराए थी जो दिलड़ी थारे छडियो थी सफा हाने तो सुनाई बाबा पग जो थोड़ो मेरे नशो लथवा थोड़ो थोड़ो हम न मिलो छापियो बाबा हाने सही है वाली बेटी थी बाबा भाई हेलो का भंगा जी कयो हाल मेरे का बचा कर बाबा हेलो ता उतार जा बंदारा साथियों को खैर का है होतारा तो खबर ना है सोराब जो सलीम खान पुट थे ना उन्हें तो साथी पंहिंजे मारे विधो तो साथी भी मारे मुख्य भी ॾाढो कुटियईं बंदारा ही छा थो चईं हाँ मां सही थो चवां होतारा
ॻाल्हि ॿुधई वॾेरे जाबर कान सलीम खे ॿधायो आहे। हाँ उनजी इहा मजाल जो सलीम दोस्त खे मुंहिंजे खे ॿधाई मां हीअंर ई सूबेदार ॾे फोन थो कयां कमदार खे चयो त महिमाननि जे लाइ मांगे जो बंदोबस्तु करे। माली हिम्मत कर सुबह ला कोई हुकम कई जतियूं साफ़ करे न सघियो कमदार भंग चुकी तैयारी ने कमलो थींदो त मुखा कम कोन थींदो असां मवाली कम से तो भंग खसीवा कम गुजारो ये तो थीने असां माली हिम्मत कर कम करे वठ शाम सरदार सां मिली तो कोई भंग चुको पियारे कमदार भंग जो आसरो ॾिनो थी हाणे शाम जो कम हीअं थियल हूंदो बस दुख ॾाढा थी ॾे दुख ॾाढा थी ॾे कोई प्यार करे त जली थी वञे ॿिन दिलनि खे मिलण बि की न थी ॾे कंहिंजो प्यार जाने ख़ुश थी थिए मौला तुंहिंजी हीअ दुनिया दुख ॾाढा थी ॾे दुख ॾाढा थी ॾे वसान घटाए थो ही ज़ालिम ज़मानो वसान घटाए थो ही ज़ालिम ज़मानो दुखाए थो प्यार वारनि खे करे को बहानो प्यार कयो आ कोई पाप नाहे कयो हर माण्हू छो भला दुश्मन थी पियो हर माण्हू छो भला दुश्मन थी पियो मौला तुंहिंजी हीअ दुनिया दुख ॾाढा थी ॾे दुख ॾाढा थी ॾे
जिते बि मोहब्बत जा गुलाब टिण था। सलीमा तू हिते की है? बस यार रुस्तम ॻाल्हि न पुछा कर। छा ॻाल्हि आहे सलीम, हुकुम कर, असां वेठा आहियूं तुंहिंजे लाइ। अच त यार रुस्तम तोखे ॿुधायां ते छो तू हर फुटण था, इश्क में केॾा बि अज़ाब मिलनि था, दिल वारा पोइ बि मुर्गी जीअनि था, दिल वारा पोइ बि मुर्गी जीअनि था। मौला तुंहिंजी हीअ दुनिया दुख ॾाढा थी ॾे, दुख ॾाढा थी ॾे। नज़ीर ज़माने वारा तोसां न पर हिन वॾेरे पूरे ॻोठ वारनि सां इहे ज़ुल्म कया आहिनि, असां सां बि कया आहिनि। बस रुस्तम हाणे हिन वॾेरे खे कते न आहे छॾणो हिनखे। इन वॾेरे ॾे त असांजो पुराणो हिसाब बि रहियल आहे। हिन मूंसां एॾा ज़ुल्म कया आहिनि जो तो उन्हनि जो को अंदाज़ो ई न आहे। सिर्फ़ तोसां इहा हालत न आहे, असां सभिनी सां इहा हालत आहे। मिली करे असर कंदासीं जो ज़िंदगी भर यादि। बस यार रुस्तम हींअर मां वञा थो सरदार ॾे, जंहिं मूंखे पुलिस जे गिरफ़्त मां आज़ादु कयो आहे। उन जा मूं ते वॾा थोरा ऐं अहसान आहिनि, पोइ हिन वॾेरे खे ॾिसूं था। ठीकु आहे, पोइ मां वञी जबल सां इहे हाल वाल कया थो। तुंहिंजी हीअ दुनिया दुख ॾाढा थी ॾे, दुख ॾाढा थी ॾे। किर वडेरे तोखे छो ॿधायो सलीमा? सरदार इहो हिकु वॾो किस्सो आहे। सलीमा हलूं था बैठक ते वेही कचहरी बि कयूं था, चांहि बि पीऊं था। ठीकु आहे पोइ हल त हलूं था।
कलामड़ो ॿुधायां झालाई थी वञे हिकिड़ो हा बस इहो ॿुधायां थो मवाली मजबूर वा भंग बिना मजबूर वा मवाली मजबूर वा भंग बिना भंग जले मिले लथो बस असांजो हले लथो मजबूर वा मवाली मजबूर वा भंग बिना सूरवा मते में सूरवा भंग बिना सूरवा मते में सूरवा भंग बिना बस कर बाबा ने बहुत आयो चाय नी पियारन जाए तो 100 रुपयो कढी अचो मन को भंगड़ो बंगड़ो वन छड़ो बछड़ो कयूं बाबा हलो सदर मां तव्हांजे बंगले ते आयो हुअसि उतां ख़बर पई त तव्हां ज़मीन ॾे निकिरी आयो तलान ते हाँ बाबा तव्हां सही था चओ मां ताला जी तरफ निकिरी आयो सरदार अशमत खान तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां सूबेदार ॾे कॉल करे मूं मिसकीन खे छॾायो तालम वॾेरो इनखे आउं न छॾींदुसि सरदार इनखे आउं न छॾींदुसि पुट सलीम इहो त असां ते फर्ज़ आहे जॾहिं बि कमकार पवई हुकुम कर असां वेठा असां ज़ालिम वॾेरनि वांगुरु न आहियूं जेके ग़रीबनि ते ज़ुल्म था कनि असां ग़रीबनि जा हमदर्द आहियूं सरदार हाणे मूंखे रुगो तुंहिंजो साथ खपे बाक़ी आउं उन वॾेरे खे जीअरो हाणे कते न छॾींदुसि पुट तूं न घबराए मां रुस्तम जबल ॾे हींअर ई थो फोन कयां मुंहिंजो तोसां साथ आहे सूबेदार पानी ढुकड़ो बाबा लो था गया सरदार छा थियो खैर त आहे वॾेरे भाउ खे माराए छॾियो आहे हा सरदार वॾेरे जी इहा जुरत जो तुंहिंजे भाउ खे मारे हल त हलूं था रुस्तम जबल ते था हलूं सरदार तव्हां पाण छो हली आया आहियो मूंखे हुकुम कयो आहे मां पाण तव्हां ॾे हलियो अचां रूबरू पंधु करे आया आहियो सरदार
जबर खान मुझे भाउ खे माराए छॾियो आहे। छा अयूब खान? हा रुस्तम, हा अयूब खान खे माराए छॾियो अथई। रुस्तम हालत इन वडेरे जो कम पूरो था क्यों? ऐं घर में हिकु बच्चो ऐं हिकु नस्ल बि न बचाईंदासीं। ठीक है, मां हींअर ई जबल ॾे फोन थो कयां। वो फिलहाल किथे आहे? जबल सां मिली करे हलूं था वॾेरे जी तरफ़। हुन हम कर्म करिया धर्म करिया बड़ो पंडित विद्वान बणी, वेद पढ़िया पुराण पढ़िया गीता जो कण ज्ञान करी। तब न तो के मालिक मिल जैसी अंदर जो न अभिमान छदी। मालिक तमिचड़ा मिलंदो तॾहिं जॾहिं अंदर जो अभिमान छदी। सजण तमिचड़ा मिलंदो तॾहिं जॾहिं अंदर जो अभिमान छदी। कर्म करिया धर्म करिया बड़ो पंडित विद्वान बणी, वेद पढ़िया पुराण पढ़िया गीता जो कण ज्ञान करी। तब न तो के मालिक मिले जैसी अंदर जो न अभिमान छदी। मालिक तमिचड़ा टोबड़ी खैरा भले आयो खैरा बाबा हाँ बाबा सही। साल चलिया सजो कुटुंब परिवार चलिया चलिया तुंहिंजे मुंहं ते मच्छर वेठा आहिनि उहो तारियां थो।
सरदार ता पाण हेॾे बंदि करे छो आया आहियो? बस वक्त अहिड़ो अची वियो आहे ता जबल खान। सरदार हुकुम करे असां अचूं हा न, तूं बंदि करे छो आयो आहे? सरदार वेहो 2-3 मिंट, हुको पाणी चांहि पाणी थी वञे तकड़ में। हाणे हाल हवाल त ॾियो न। रुस्तम खे सॼो हवाल ॿुधाए। पोइ उथ त हलो, देरि छा थी आहे? बाबा हाणे तूं वटे त कुछ बराणी बाबा काबू करे से हाणे तूं वटे बाबा मां थकिजी पियो आहियां। जल्दी में तो तक जी पे जो बला बला जान न पी तो दी जा पी टुकड़ो बाबा जमी तूं पी त मां हिन में तो पियां बाबा। आयदार बाबा आयदार बस गलती हो बाबा। गलती हो बाबा। हाणे हलऊं हाणे नशा बशा टुन थी आसे बाबा सुकून अची वियो सफ़ा करार अची वियो। उते त हलऊं। जबल खाना वाले सामूहिक रहने में तुम तमाम
जाबर खाना कहिड़ो ॾोह कयो आहे तूं मुंहिंजो मासूम न छॾींदुमि तोखे सरदार मां न छॾींदोमांसि तूं पंहिंजा हथ पलीत न कर हिन ॾे मुंहिंजो हिसाब रहियल आहे हिन मुंहिंजे बैग में पीर खे मारियो आहे मां हुनखे न छॾींदुमि हाणे मुंहिंजे दिलि खे सुकून पुॻो आहे त भाउ जो पलांद थियो आहे हा सरदार अचो रस्ते मां हाणे पंहिंजे रूह खे सुकून मिलंदो पंहिंजे पीउ जे बि रूह खे सुकून मिलंदो अचो मुश्किल दो लफ्जों में ये बयां ना हो पाए